खपन पाणी अला जंग कंदासी नवन के नाल खपन पाणी अला जंग कंदासी पंजी धरती जा छिंदी धार तो नाज़रीन खबर शामिल कयूं था। सागर रिपोर्ट वसीम अकरम। सागर डेमोक्रेटिक अलायंस पारां सिंधु दरिया ते नवां 6 केनाल गिरण खिलाफ कोट चौक नवाबशाह रोड ते पैदल रैली कढी प्रेस क्लब सागर अॻियां धरणो। डेमोक्रेटिक अलायंस अगवान शाहजहां जुनेजो, जब्बार जुनेजो, PTI अगवान मुश्ताक जुनेजो, अवामी तहरीक जे अगवान कासिम आदिल, अदबी संगत जे हबीब लगारी, इंसानी हुकूक ज़िले सदर अब्दुल गफ़ार निज़ामानी, अहमद हसन ख़ासकरी ऐं ॿियनि सियासी व समाजी अगवान ख़िताब कंदे चए त सिंधु ते धाड़ो नामंज़ूर सिंधु मां निकिरंदड़ तकरारी 6 केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। सिंध जे पाणी ते धाड़ो हरगिज़ बर्दाश्त न कबो। सिंधु जो पाणी सिंध जे माण्हुनि जो जियापो आहे। सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश कई पई वञे। सिंधु ते धाड़ो नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर। गैरकानूनी केनाल ठाहे सिंध खे बंजर बणाइण जी साज़िशूं करे रहिया आहिनि, पंहिंजे रेगिस्तान खे आबाद करे, ऐं केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। असांजो जियापो पाणी सिंधु दरिया ते धाड़ो हणणु कोन ॾींदासीं।